अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, आऊँ आहियां तव्हांजो जमील मेमण ऐं मूंसां साथी मेज़बान शाहजहान ख़ास के लिए। प्यारा दोस्तों, अॼु जी मुलाक़ात में असां सां जेका महिमान शख़्सियत मौजूदु आहे संदन ताल्लुक़ शाइरी सां आहे, अदब सां आहे। सिंध जी नाले वारी शख़्सियत आहे जंहिंजी शाइरी सिंध में तमामु घणो मक़बूल आहे ऐं जंहिंजा खोड़ सारा गीत जेके आहिनि उहे सिंध जे नाले वारनि राॻियुनि जेको आहे उन्हनि खे ॻायो आहे। तव्हां सां मुलाक़ात करायूं था। असां सां गॾु मौजूदु आहे डॉक्टर आकाश अंसारी साहब। त अचो पंहिंजनि ॻाल्हियुनि जे सिलसिले खे जारी था रखूं ऐं डॉक्टर साहब सां कचहरी जे सिलसिले खे अॻियां वधायूं था। ऐं डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो। महिरबानी, तव्हां दोस्त आहियो, तव्हां हुकुम कयो, असां कीअं था इनकार करे सघूं। सर, तव्हां तालीम त मेडिकल जी हासिलु कई, पोइ शाइरी जे मैदान में कीअं पैर पातो? न, पहिरीं त आउं हुअसि शाइर, उहो त मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो तख़लीक़ी पासो हो। बाक़ी ही मेडिकल या ॿियूं जेके आहिनि से त मुंहिंजूं प्रोफेशनल ज़रूरतूं हुयूं, प्रोफेशनल। ऐं हक़ीक़त में मूंखे को मेडिकल में वञण जो शौक़ु कोन हो, पर उन वक़्तु जीअं त को असांखे सही गाइड करण वारो कोन हो। मुंहिंजो शुरूआति खां वठी सिंधी उस्ताद या सिंधी लेक्चरार या सिंधी जेको आहे सो सिंधी यूनिवर्सिटी में उस्ताद थियण जो जेको आहे सो ख़्वाबु हो मुंहिंजो जेको इहो हो। पर जीअं त आउं थोरो पढ़ाई में सुठो हुउसि ऐं मतिलबु त अॻियनि नंबरनि में जेको आहे अॻियनि बेंचनि ते वेहण वारा जेके स्टूडेंट हूंदा उन्हनि में हो, त पोइ उस्ताद मूंखे चयो त यार जॾहिं मैट्रिक खां पोइ चयो यार हाणे आर्ट में त कुझु बि कोन्हे, हिते को रोज़गी बि कोन मिलंदी, का नौकिरी बि कोन मिलंदी, तंहिं करे हीउ जेको आहे सो मेडिकल वारो पासो खणा। पोइ खणी वियासीं ऐं बसि ख़ुशकिस्मती या बदकिस्मती सां सिलेक्ट थी वियासीं हिन लाइ। सो पर पोइ कयो, मेडिकल कयो, कुझु वक़्तु प्रैक्टिस बि कई, पर इहो सब्जेक्ट मुंहिंजे मतिलबु पसंदि वटां कोन हो। ॿारनि खे सुइयूं हणणु या हे हो, मूंखे इहो ॾाढो तबियत जे ख़िलाफ़ु हो, या इहो चीर ॾियणु माण्हुनि खे ऐं उन्हनि जेको आहे करणु या सॼो ॻाल्हि, मतिलबु त मुंहिंजी तबियत वटां इहा शइ कोन हुई। पोइ आहिस्ते आहिस्ते पोइ उनखां किनारा कशी कई ऐं पोइ मेडिकल सेंटर इहो जंहिंमें एक्सरे अल्ट्रासाउंड वग़ैरह इहो कयो। पर मुंहिंजो बुनियादी जेको लाड़ो हो सो शाइरी, अदब, पॉलिटिक्स इन क़िस्म जो हो। सो इन करे जेको आहे सो बाक़ी रही शाइरी ॻाल्हि, त शाइरी त आउं मुंहिंजे ख़्याल में जॾहिं 8-10 सालनि जो हुउसि तॾहिं खां करणु शुरू कई, छो त असांजो जेको माहौल हो, घरू माहौल हो, उहो बि इन क़िस्म जो हो। मुंहिंजो वालिद बि शाइर हो, अलाह ॾिनो बदीन बि पंहिंजे हिन लाड़ जो पॉपुलर पंहिंजे दौरे जो शाइर हो। मुंहिंजी वालिदा बि जेका आहे उहा लतीफ़ साईं जी हाफ़िज़ हुई, जन्नत ख़ातून। त इन हवाले सां सॼो जेको असांजे घर जो थोरो घणो माहौल हो सो ईअं थोरो शाइराना ऐं थोरो सकाफ़ती क़िस्म जो हो माहौल। तव्हां रोज़मर्रा जी ज़िंदगी में तव्हांजी कहिड़ियूं मसरूफ़ियात रहनि थियूं? छा किताबनि खे बि वक़्तु ॾींदा आहियो? कल्ह आउं घणो करे पढ़णु लिखणु शाइरी ऐं इन हवाले सां दोस्तनि सां मिलणु, उन सां कचहरियूं करणु ऐं ईअं मतिलबु त हिकिड़ी रिलैक्स लाइफ जेके चइजे उहा गुज़ारियां पियो ऐं ठीकु पई गुज़रे। सर, तव्हां पंहिंजी शुरूआती तइलीम किथां ऐं कहिड़नि कहिड़नि इदारनि मां हासिलु कई? शुरूआती तइलीम त जेको असांजो मुंहिंजो बाणू ॻोठ हो, हितां खां 6 किलोमीटर परे आहे, अबल जी वसी। उते मुंहिंजी 4 दर्जा तइलीम उते थी। तंहिंखां पोइ आउं हिते आयुसि प्राइमरी स्कूल, हीअ जेको आहे नमन वारो जेके पाण चवंदा आहियूं, मेमण मोले जे पासे खां 5 दर्जो मूं हिते पढ़ियो। ऐं हिते मुंहिंजे लाइ ख़ुशनसीबी ऐं मुंहिंजी सॼी ज़िंदगी खे हिकिड़ो ट्रेंड ॾियण वारो माण्हू जेको हो सो असांजो अज़ीम उस्ताद साईं मोहम्मद सुमार शेख हो, जेको हिकिड़ो तमामु वॾो अदीब, मौक़िक़ ऐं हिकिड़ो बहितरीनु उस्ताद हो। ऐं हुन ई असां में इहा सुजागी पैदा कई। उन ज़माने खां वठी
पंहिंजे क़ौम सां मोहबत करण जी, पंहिंजे माण्हुनि सां मोहबत करण जी, पंहिंजे वतन ऐं पंहिंजे सिंधी हुजण ते फ़ख़्रु करण जी, इहो सॼी सुती असांखे जेका आहे सो साईं मोहम्मद सुमार शेख जे करे जेको आहे सो असांखे मिली। ऐं उन मुंहिंजी हिकिड़ो उथंदे जीअं हिकिड़ी काउंसलिंग थिए या जीअं टर्न हिकिड़ो ज़िंदगी खे अची वञे या मक़सदु नंढड़े हूंदे खां वठी उन में जेको सॼो किरदारु आहे सो ॿिया उस्ताद बि सुठा, पर बुनियादी किरदारु जेको आहे साईं मोहम्मद सुमार शेख जो हो। डॉक्टर साहब कहिड़ा कहिड़ा सिंधी या उर्दू शाइर आहिनि जिन खे तव्हां पसंदि करियो था ऐं उन्हनि खे पढ़ो था? हाजी अहमद मल्हा, उनखां शुरू में मुंहिंजी शाइरी सॼी उनखां मुतासिर थियल आहे। ऐं तंहिंखां पोइ वरी आहिस्ते आहिस्ते असांजो हिकिड़ो ॿियो दौरु अचे थो जंहिंमें इब्राहिम मुंशी आहे ऐं सर्वेश सजावली आहे, मोहम्मद ख़ान मजीदी आहे, नियाज़ हमायूनी, इहो सॼो हिकिड़ी गैलेक्सी आहे, उन्हनि खां आउं मुतासिर थींदो रहियुसि। ईअं थींदो पोइ बाक़ी हाणे शाइर त तमामु घणा आहिनि, सिंधी शाइर जेके आहिनि तमामु उन्हनि जी हिकिड़ी वॾी गैलेक्सी आहे। ऐं शुरूआती तरह खां वठी मूंखे जेका कन में सुती पई शाइरी जी सो मूंखे लतीफ़ जी पई, छो त अमां जॾहिं शुरूआत में को बि जंड पई पीअंदी हुई या ॿियो त मूंखे गोॾे ते सुम्हारे ऐं लतीफ़ पई जुंगारींदी हुई, त उतां खां वठी लतीफ़ त असांजे कननि में उथियल हो। ऐं तव्हां त ॾिसो था, तव्हां बि लाड़ जा माण्हू आहियो, लतीफ़ त हिते अलाही केतिरनि असांजे औरतुनि खे सॼियूं उहे हाफ़िज़ आहिनि, जीअं ख़ासि तौर असांजा बड़े जे ढोरे जा जत आहिनि या ॿिया या ही हू तमामु घणा हिते असां वटि हज़ारे मर्द ऐं औरतूं आहिनि जेके लतीफ़ खे जा हाफ़िज़ आहिनि। शुरूआती तरह मुंहिंजे कन में जेका सुती पई शाइरी जी सा लतीफ़ जे हवाले सां पई। बाक़ी अॻिते हली त पोइ फैज़ आहे, फराज़ आहे, इन्हनि सां मुलाक़ातूं थियूं ऐं शाइर पढ़ियोसीं, ॿिया शाइर कतिल शिफ़ाई उर्दू जा, मख़्तूम मुहिद्दीन ऐं तमामु घणा इहा शाइर आहिनि। ऐं सिंधी त सॼो जेको आहे सो असांजो हिकिड़ो अलॻि जहान हो। सो ईअं शाइरी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ माण्हू रहिया, पसंदि रहिया, अञा बि आहिनि, उन्हनि खे ई पढ़ंदा आहियूं। कुझु ॿाहिरि जा शाइर हुआ, उन्हनि खे पढ़ियो। मक़बूल शाइरनि खे मुशाइरनि जा पैसा ॾिना वेंदा आहिनि, छा तव्हां कॾहिं कंहिं मुशाइरे जा पैसा वग़ैरह वरिता? इहो उर्दू शाइरी में इहो जेको आहे प्रोफेशनल कल्चर आहे, पर असां वटि सिंध में इहो जेको आहे पहिरीं ॻाल्हि त इहो जेको उर्दू जंहिं अंदाज़ सां मुशाइरा थियंदा उहो असां वटि आहे ई कोन। की असां वटि मुशाइरे जी पंहिंजी जेका आहे सा रवायत हिकिड़ी अलॻि आहे, उन में को एॾो पैसनि जो अमल दख़ल कोन हूंदो आहे। सरकारी तरह जॾहिं की मुशाइरा थींदा आहिनि त पोइ उन में को कॾहिं कॾहिं जेकॾहिं पैसा ॾेई छॾींदा आहिनि, अचण वञण जा, किराए जा, शाइरनि खे अक्सर ॾींदा आहिनि। अदरवाइज़ सिंध में इहो पैसनि वारो कल्चर आहे कोन। ऐं घणो करे त शाइर जेके आहिनि उहो सम्झो त पंहिंजा किराया भाड़ा भरे ऐं पंहिंजी शाइरी ॿुधाइण वेंदा आहिनि। हा, मूंखे हिकिड़े दफ़े यादि आहे त हैदराबाद में अवामी तहरीक लतीफ़ डे मल्हायो, सो असांजो तमामु सुहिणो हुते जो लोकल शाइर साईं मोहम्मद मुबीन पनाई, सो उहो आया उते हैदराबाद आयल हो। ऐं जॾहिं बसूं वापसि पे निकितियूं तॾहिं ऐलान कयो वियो बाबा बदीन वारा जेके वञण वारा हुजनि उहे बसनि में अचनि चढ़नि। बसूं रवानूं थी वियूं, पर तेसीं मूं ॾिठो त साईं मुबीन पनाई वेठो आहे। ॾिसी तव्हां या कोन आहियो बदीन? चई बाबा मूंखे अञा शाइरी जो वारो ई कोन मिलियो आहे न। तंहिंजे करे त शाइर ईअं थींदा आहिनि, उहो हिते असांजे सिंध जा शाइर जेको आहे सो जीअं चवंदा आहिनि सिंधी में त हड़ा ॾेई हणाइजे, इहो हिकिड़ो उन्हनि जो पंहिंजो थिए थो शाइरी जो गिलेमर। अच्छा डॉक्टर साहब, शाइर त आशिक़ मिज़ाज हूंदा आहिनि, छा तव्हां बि कॾहिं इश्क कयो आहे? शाइर आशिक़ मिज़ाज कोन थींदा आहिनि, बल्कि आशिक़ हूंदा आहिनि। ज़ाहिर आहे इश्क खां सवाइ त ही सॼी काइनात कूड़ आहे, ऐं इश्क जेकॾहिं अंदर में न आहे त पोइ माण्हू ऐं
माण्हू या हैवान में कहिड़ो फ़र्क़ु आहे? इहो ई त आहे सॼो जहान, मुहबत जो, जंहिं ते ही सॼी काइनात, ही सॼो सृष्टि इहो जेको आहे सो हले पई। जेकॾहिं हिन काइनात में इहो मुहबत ऐं इश्क इहे शयूं जेकॾहिं कढी छॾजनि, उहा मुहबत कंहिं फ़र्द सां हुजे, पंहिंजे वतन सां हुजे, वतन जे माण्हुनि सां हुजे, उन जा हिकिड़ा मुख़्तलिफ़ परतव आहिनि। पर शाइर जेकॾहिं आउं सम्झां थो उन्हनि मुहबत न कई आहे त पोइ उन जी शाइरी एॾो ख़ासि कोन कंदी। तव्हां सिंधी ज़बान खां सवाइ ॿियनि कहिड़ियुनि कहिड़ियुनि ॿोलियुनि में शाइरी कई, ऐं तव्हांजी शाइरी जा मजमूआ मार्केट में केतिरा हिन वक़्तु जेके उहे अची चुका आहिनि? मूं हरूभरू घणी शाइरी कोन कई आहे, बसि जेका कई आहे उन में हिकिड़ो त मुंहिंजो जेको किताबु शुरूआती आहे हो कीअं रहां जलावतन, उनजा 8-9 एडिशन शायदि थी विया आहिनि। उनखां पोइ वरी ॿियो किताबु आयो अधूरा अधूरा, ऐं ताज़ो गुज़िरियल साल मुंहिंजी किताब जी ट्रांसलेशन अंग्रेज़ी में कई आहे मैडम सहर गुल भट्टी। उन तमामु ख़ूबसूरत जेको आहे सो शाइरी खे मुंहिंजो जेको आहे सो ट्रांसलेशन कई आहे। बाक़ी मूं जेका ॿियनि ॿोलियुनि में जेका शाइरी कई आहे सा उर्दू में बि कई आहे, ऐं कुझु फ़ारसी में कई आहे। मुंहिंजी फ़ारसी जीअं त मुंहिंजो जेको ॾाॾे जो भाउ हाफ़िज़ अला बचायो, उहो मदरसे में मौलूम हो, ऐं उहो अरबी फ़ारसी जो जेको आहे सो ॼाणू हो। ऐं मज़ेदार ॻाल्हि त उहो मौलवी हाजी अहमद मला जो उस्तादु हो। कढण में जेको मदरसो हूंदो हो उन में मुंहिंजो ॾाढो जेको आहे सो असांजे तमामु वॾे शाइर मौलवी हाजी अहमद मला जो उस्तादु हूंदो हो। ऐं मौलवी साहिबु जेतोणीकि ॿिए मसलक जो हो, ऐं नाना जेको आहे सो सुनी मसलक जो हो, पर उन जे बावजूदि बि जेको आहे सो जॾहिं मस्जिद में ई मिलंदा हुआ या ॿियो त इमामत चवंदो हो त मुंहिंजे ॾाॾे नाले त हिनखे तव्हांजी इमामत में आउं पढ़ंदुसि। सो मूं फ़ारसी में कई आहे कुझु शाइरी, उर्दू में कई आहे, पंजाबी में कई आहे, गुजराती में कई आहे। असां छो त गुजराती असां गुजरात ऐं कच्छ भुज ऐं इहो सॼो असांजो पासो आहे, सो इन्हनि ॿोलियुनि में कई आहे। ऐं सराइकी शाइरी मूं कोन कई आहे, छा सराइकी शाइरी करणु मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। सराइकी शाइरी में जेको दर्द आहे, सोज़ आहे, आलाप आहे, उहो बाबा तोबा, उहो जेकॾहिं मां उन में माण्हू असीं उते नथा सघूं त पोइ त शाइरी करणी ई न खपे। रिवायती तरह उन ॿोली में कन्वर्ट करे सॼी शाइरी छॾणु उहा ॿी ॻाल्हि आहे, उहो त करे सघिजे थी, सराइकी मूंखे ईंदी आहे। पर शाइरी जो जेको मिज़ाज आहे सराइकी शाइरी जो, तव्हां ॾिसंदो त जेको उर्दू में लखनऊ में जॾहिं मुहर्रम जा मसाइब पढ़ण लाइ ईंदा आहिनि, ज़रूरत पवंदी आहे त उहे सराइकियुनि खे घुराईंदा आहिनि। सराइकी जेके आहिनि ज़ाकिर या सराइकी जेके मसाइब पढ़ण वारा उन्हनि खे घुराईंदा आहिनि, त उन्हनि जो त हिकिड़ो हिसाब ई ॿियो आहे। बाक़ी मूं बुनियादी तरह आउं चवंदुसि शाइरी सिर्फ़ु पंहिंजी ज़बान में ई करे सघिजे थी, जेका हक़ीक़ी शाइरी आहे। शाइरी त असांजे ॿियनि शाइरनि बि कई आहे, ॿियनि ॿोलियुनि में बि कई आहे, पर जेको पंहिंजी आहे ॿोली में शाइरी जो मज़ो सो ॿी ॿोली में न आहे। सिंध जे कहिड़नि कहिड़नि नाले वारनि राॻियुनि तव्हांखे जेको आहे उहो ॻायो आहे? मूंखे तक़रीबन सभिनि ॻायो आहे। सिंधी में त मूंखे आबदा परवीन, उस्ताद यूसुफ त तमामु घणो मूंखे ॻायो आहे। ॿिया जेके बि आहिनि जी ज़रीना बलोच ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ, सरमद सिंधी, पोइ पूरो जेको आहे विंदे मास्टर वली ताईं, बादल राय ताईं, ऐं सिंध जे हर मक़बूल दीबा शहर, ॿिया सभु तक़रीबन मूंखे ॻायो आहे। तव्हांजी शाइरी में इनकलाब ऐं रोमांस खां अलावा मायूसी जी झलक बि नज़र अचे थी। छा तव्हां कॾहिं मायूस थींदा आहियो? पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजी शाइरी ते को मायूसी वारो पासो घणो हावी कोन्हे, पर ज़ाहिर आहे त मायूसी बि हिकिड़ी कैफ़ियत आहे इंसान जी। ऐं इहो केरु दावा करे त आउं त कॾहिं मायूस थियो ई कोन आहियां, त आउं सम्झां थो त इहो
ज़िंदगी जा मरहला आहिनि, मामला आहिनि, ॾुख आहिनि, सुख आहिनि, ख़ुशियूं आहिनि, ग़म आहिनि, त कॾहिं मायूसी बि थिए थी त जेको हक़ीक़ी तरह जेको शाइर आहे त उहो रुॻो जेकॾहिं लठ खणियो हो इनकलाब ऐं हिन कंदो पियो ऐं मायूसी या रोमांस इहे सभु शयूं गॾियल आहिनि ऐं इहे हिकिड़े शाइर जे लाइ लाज़िम आहिनि त उहे सभु उन में पासा हुजनि। अदरवाइज़ मुंहिंजी शाइरी में जेको मायूसी जो पासो एॾो को हावी न आहे जीअं के असां वटि उर्दू जा शाइर या सिंधी जा शाइर जो रुॻो जेको आहे सो इहो मायूसी जो पासो जीअं नासिर आहे उर्दू में या ॿिया आहिनि कुझु शाइर काफ़ी मीरा जी आहे या ॿियो आहे ईअं जेको आहे सो घटि में घटि आउं सम्झां थो ईअं मूंसां न आहे। अच्छा, तव्हां 23 साल तक़रीबन अवामी तहरीक सां जुड़ियल रहिया, पोइ अचानक छा थियो जो तव्हांखे अवामी तहरीक छॾणी पई ऐं तव्हां अवामी तहरीक खां अलहदगी इख़्तियार कई? बसि इहो हिकिड़ो प्रोसेस हो ऐं इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे, कॾहिं हुन ते तफ़सीली तरह ॻाल्हाइबो। मुख़्तसरन ईअं त जॾहिं खां फाज़िल साहिबु शहीद थियो, असल में फाज़िल साहिबु दिमाग़ अवामी तहरीक जो जेकॾहिं चइजे ब्रेन जेको आहे सो पली वियो, रसूल बख़्श पली वियो साहिबु हो, पर अवामी तहरीक जो सॼो जेको स्ट्रेंथ हेठि अवाम ताईं उनखे करणु, उन में वॾो जेको क़दावर शख़्सियत असांजी नज़र अचे थी सो शहीद फाज़िल आहे। ऐं उनखां अलावा जेको कैडर आहे अवामी तहरीक जो, सिंधियाणी तहरीक जो, ॿियो इहो उहो जेको आहे उनजो हिकिड़ो वॾो हिसो आहे हिन में। पर जॾहिं खां शहीद फाज़िल शहीद थियो ऐं पलीअ साहिबु तंहिंखां पोइ ईअं महसूसु थियो त उनखे उहो हर वक़्तु उनमें कमी महसूसु कंदो रहियो शहीद फाज़िल जी। उनखां पोइ आहिस्ते आहिस्ते कुझु अहिड़ा मामला थिया, ऐं कोशिशि कयां थो पंहिंजी मेमोरीज़ जेके लिखां त उन्हनि में इन्हनि ते आउं लिखंदुसि। पर पोइ अवामी तहरीक में मतिलबु त मज़ो न आयो ॻाल्हि में ऐं कुझु ॻाल्हियुनि ते पलीअ साहिब सां काफ़ी दोस्तनि जा शुरूआति खां जीअं पार्टी ठही हुई, माण्हू ईंदा हुआ, छॾींदा वेंदा हुआ, ईंदा वरी नवां ईंदा हुआ, वरी छॾींदा वेंदा, इहो हिकिड़ो वॾो सिलसिलो आहे। त उन में पोइ हिकिड़ो मरहलो अहिड़ो आयो जंहिंमें कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं जंहिंजे करे मूं सम्झो त हाणे अॻिते अवामी तहरीक में रहणु मुंहिंजे लाइ मुमकिन कोन हो। पर उनजे बावजूदि बि जेतोणीकि मूं अवामी तहरीक पार्टी जे हिसाब सां छॾे ॾिनी, पर पलीअ जे हिसाब सां उहा ई मोहबत, उहा ई पंहिंजाइप, उहा बि आख़िर ताईं रही ऐं उहा ई उनजे लाइ इज़त, उहा ई तकरीम ऐं उहो ई एहतराम उनजो उन वक़्तु आख़िर ताईं रहियो ऐं अञा ताईं बि आहे। बाक़ी इख़्तिलाफ़ जेके